लाड़काने में ब्रेकिंग न्यूज़ तव्हां सां शेयर कंदासीं। मदीना कॉलोनी में नींगरी हेरा कलोड़ो पुरस्कार नमूने गुम थी वई है। एनसी दाख़िल कई वई है। वारसन ॻोल्हा कई है पर ॿारड़ीअ जो को ॾस पतो न मिली रहियो है। वारसन पुलिस के अपील कई है तो ॿारड़ी जी ॻोल्हा में मदद कई वञे। हैदरी थाने ते इतला ॾिनो वियो है। ब्रेकिंग न्यूज़ है तव्हां सां शेयर कयूं पिया। मदीना कॉलोनी में नींगरी हेरा कलोड़ो पुरस्कार नमूने गुम थी वई है। वारस चवन था तो ॿारड़ी सुबह जो शइ वठण जे लाइ ॿाहिरि वई, वो वापसि न मोटी। एनसी दाख़िल कई वई है। मुख़्तलिफ़ इलाइक़नि में ॻोल्हा भी कई वई है पर ॿारड़ी जो को ॾस पतो न मिली रहियो है। नींगरी जी ॻोल्हा में मदद कई वञे। नींगरी हेरा कलोड़ जे वारसनि अपील कई है। जो नाज़रीन असां हाणे जॉइन किया है। ब्रेकिंग न्यूज़ है तव्हां सां शेयर कयूं पिया। लाड़काने में मदीना कॉलोनी में नींगरी हेरा कलोड़ो पुरस्कार नमूने गुम थी वई है। तफ़सील मालूम कंदासीं। लाड़काने में रशीद समूह असांखे जॉइन किया है। जी रशीद, कहिड़ा मामला है ऐं छा ख़बर पई सघी आहे हिन वक़्त ताईं? छा ॿारड़ी जे हवाले सां को ॾस पतो मिलियो आहे? जी बिल्कुल अली रज़ा, ही लाड़काने शहर के गजड़पुर चौक वाले इलाके मदीना कॉलोनी में सुबह के वक्त का घरा निकतल जी 7 वरियन की नींगरी है हेरा कलोड़ो जी पुरस्कार नमूने गुम थी वही है। जैसी संदस वारसन मुख़्तलिफ़ इलाइक़नि में ॻोल्हा कई है, हंधनि तां ॻोल्हा कई है पर नींगरी जो है उनजो को भी नींगरी जो ॾस पतो न पइजी सघियो है। उन हवाले से नींगरी के जेके वारस आहिनि उन्हनि सां ॻाल्हि ॿोल थी है तो उन्हनि जो चवणु आहे त हेरा अॼु सुबुह 8 वगे घरां निकिरी वई ही पैसा खणी शइ वठण लाइ, जेखां पोइ पुरस्कार नमूने गुम थी वई है। जंहिंजो हिन वक़्त ताईं जेको आहे को भी ॾस पतो न पइजी सघियो आहे। काफ़ी ॻोल्हा करण बावजूद हद जे हैदरी थाने ते भी इतला ॾिनो आहे पर तंहिं बावजूद को भी उनजो ॾस पतो न पइजी सघियो आहे। जंहिं करे असां समूरा उनजे वारसनि जो चवणु आहे त घर भाती तमामु घणा सख़्तु ठीक है, वरी मेहरबानी रशीद इन हवाले सां अपडेट करण जे लाइ।